अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तगफिरुहु नु'मिनु बिही व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुअ्मिनीन नुवल्लिहि मा तवल्ला वनुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह जे पाक कलाम सूरह निसा जी आयत नंबर 115 तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कई। इन आयत पाक जे अंदर अल्लाह फरमायो त वमन युशाक़िक़िर रसूल, ऐं उहो माण्हू जेको रसूल जी मुखालफत थो करे, रसूल जी बेफरमानी थो करे। मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा, उन खां पोइ जो उन ते हिदायत जी वाट चिट्टी पधरी थी चुकी आहे, हक़ ऐं सच जी ॻाल्हि उन जे अॻियां ज़ाहिर थी चुकी आहे। इन जे बावजूद बि जेको माण्हू रसूल जी नाफरमानी थो करे, वयत्तबि गैर सबीलिल मुअ्मिनीन, मोमिनन जी वाट छॾे ऐं ॿी का वाट थो वठे, ईमान वारनि जो रस्तो छॾे, मोमिनन जो रस्तो छॾे ॿियो को रस्तो इख्तियार थो करे, नुवल्लिहि मा तवल्ला, जाॾे उहो पाण फिरियो आहे, रब फरमाए थो मां बि ओॾे फेरी छॾींदुसि। रसूल जी नाफरमानी कई, हिदायत जी वाट ख़बर पई त ही हक़ आहे, ही नाहक़ आहे, ही सच आहे, ही कूड़ आहे, ही खोट आहे, ही खराई आहे, ही जन्नत जो रस्तो आहे, ही जहन्नम जो रस्तो आहे, इहा ख़बर बि पइजी चुकी। इन जे बावजूद रसूल खे छॾे, रसूल खे नाराज़ करे, मोमिनन जो रस्तो छॾे ऐं बेदीनन, काफ़रन, मुशरिकन, यहूदियन, नसारन वारो रस्तो वठे थो, रब फरमाए थो मां बि ओॾे वारींदोसां जाॾे पाण वरियो। इहो कावड़ जो इज़हार आहे रब जी तरफ़ां। जॾहिं तो हक़ ऐं सच जो रस्तो छॾियो ऐं कंहिं ॿिए वाट ते हलियो ही त मां बि तोखे धिको ओॾे ॾेई छॾींदुसि। नतीजो कहिड़ो निकिरंदो? व नुस्लिही जहन्नम, ऐं असीं उनखे जहन्नम जी बाह में पहुचाईंदासीं। वसाअत मसीरा, ऐं तमाम बुरी जाइ, मोटण जी बुरी जाइ, बुरो ठिकाणो जहन्नम जी बाह वारो इन माण्हू जे लाइ तयार आहे जेको रसूलुल्लाह जी नाफरमानी थो करे, जेको मोमिनन जो रस्तो छॾे थो। पुट तव्हां आयत जो मफ़हूम समझो, ईअं ॻाल्हायो था ॼणो कल्ह खां वठी मानी न खाधी अथव जी। बुख ते माण्हू मोगो थी पवंदो आहे न, ईअं लाखा जो मोगा लॻा वेठा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई न? जे समझी सोचवे सुभान अल्लाह। पुट
अल्लाह जो शुक्र आहे असां मुसलमाननि जे घर में पैदा थिया आहियूं। नालो भी मुसलमाननि वारो, अबो भी मुसलमान, अमड़ भी मुसलमान। हक ऐं सच जी हर कंहिंखे ख़बर आहे। कहिड़ो लाखो आहे जंहिंखे ख़बर न आहे त निमाज़ भली आहे या ख़राब आहे। चओ कंहिंखां ॿारड़े खां पुछ शराब सुठो आहे या ख़राब आहे, छा चवंदो? चोरी भली आहे या ख़राब शइ आहे? खबर आहे ही हक आहे, ही सच आहे, ही खैर आहे, ही शर आहे, ही नेकी आहे, ही बदी आहे, ही जन्नत आहे, ही जहन्नम आहे। सभिनी खे खबर आहे। इन जे खबर जे बावजूद भी जेको रसूलुल्लाह जी नाफरमानी करे, मदीने वारे साईं जी नाफरमानी करे, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह। ला हौला वला لا حول ولا قوة لا حول ولا قوة لا حول ولا قوة الله أكبر، الله أكبر، لا إله إلا الله. اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة القائمة السلام على رسول الله وارزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. اللهم صل وسلم وبارك. रब जो कुरान तो ऐलान करे जंहिंखे हक़ ऐं सच जी ख़बर आहे, इन जे बावजूद जेको रसूलुल्लाह जी नाफरमानी करे, मोमिननि जो रस्तो छॾे ॾिए, दीन वारो रस्तो छॾे ॾिए, फ़कीरनि वारो रस्तो, अल्लाह वारनि जो रस्तो जी, अल्लाह वारनि जो रस्तो, कलंदर जो रस्तो नथो वणेसि, भिटाई जो रस्तो नथो वणेसि, साईं रोज़े धणी जो रस्तो नथो वणेसि, मिठे पीर जो रस्तो नथो वणेसि, मातली वारे सोणे मुर्शिद जो रस्तो नथो वणेसि। भई यत्तबि ग़ैर सबीलिल मोमिनीन, मोमिननि जो रस्तो छॾे ऐं ग़ैर मोमिननि वारी वाट वठे, रीतूं रस्मूं बेहयाई जा कम, गंदाई जा कम इख्तियार करे थो, रब फरमाए थो मां बि ओॾे वराए छॾींदुसि। ऐं नतीजो कहिड़ो निकिरंदो? उनखे जहन्नम जी बाह में जलायो वेंदो। उन जे लाइ बुरो ठिकाणो जहन्नम जो रब तयार करे छॾियो आहे। मिठा, हिन क़ुरान जी आयत में रब इहो हुकुम ॾिनो आहे त जॾहिं तव्हांखे हक़ ऐं सच जी ख़बर पइजी वई त हाणे वाट मोमिननि वारी वठो, वाट मदीने वारे साईं वारी वठो। पुट, हिकिड़ा माण्हू चोरनि जे रस्ते ते, को शराबियुनि जे रस्ते ते, को ज़ानियुनि जे रस्ते ते, को मुहम्मदी रस्ते ते, वो बदकारी वारो रस्तो थो वणे या नेकोकारी वारो रस्तो थो वणे, बद किरदार बद अमाल माण्हुनि जो रस्तो थो वणे या मोमिननि फ़कीरनि ज़िक्र वारनि जो रस्तो थो वणे। पो इन रस्ते ते जेको हले थो न, मदीने वारे साईं फरमाए त जे मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो, उनखे 100 शहीदनि जो सवाब मिलंदो जी। हिकिड़ी सुन्नत ते अमल करे 100 शहीदनि जो सवाब। सुभान अल्लाह। ई ॾाढ़ी मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। चओ ॾाढ़ी सोणे नबी जी सुन्नत आहे। पटको मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। साई चादर मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। जेको हिकिड़ी सुन्नत ते अमल करे उनखे 100 शहीदनि जो सवाब मिलंदो। जॾहिं तव्हां ज़िंदगी गुज़ारियो न त ज़िंदगी ईअं गुज़ारियो जेका मुस्तफ़ा जे सुन्नत वारी ज़िंदगी।
शादी हुजे, गमी हुजे, रात हुजे, डी हुजे, तव्हांजे ज़िंदगी जो कहिड़ो बि मौक़ो ऐं मोड़ हुजे, वाट उहा वठबी जेका मदीने वारे साईं जी वाट आहे। छा ख़्याल आहे जी? पुट जी शादी कयो, ईअं शादी कयो जीअं सुन्नत आहे। न्याणी परणायो, ईअं शादी करायो जीअं सुन्नत मुताबिक़। पंहिंजे पुट जो तोहर करायो, ईअं करायो जीअं मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। जेको मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलंदो न, खुदा जो कसम हिते बि इज्जत आहे, क़ब्र में बि इज्जत आहे, आख़िरत में बि जन्नत। ओ मुझे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मुहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मुहम्मद जंहिंजो मुल्क मदीनो शल अल्लाह ॾेखारींदो। ओ दिल रोई सॾे हर हर महबूब मुहम्मद मुझे दिलड़ीअ जो महबूब मुहम्मद ओ मुझे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मुहम्मद ओ मुझा मिठा जे दुनिया जी कामयाबी चाही, जे आखिरत जी कामयाबी ऐं कामरानी चाही त रस्तो हिकिड़ो आ, वाट हिकिड़ी आ, सिर्फ़ दिलबर मोहम्मद जे ग़ुलामी वारी, सोने नबी जी फरमा बरदारी वारी वाट। खुराक में, पोशाक में, उथण में, वेहण में, सुम्हण में, जागण में, खुशी में, गमी में, वाट उहा वठबी जेका दिलबर मोहम्मद सेखारी। सुभान अल्लाह। जेको महबूब जी फरमा बरदारी कंदो आ, ज़मीन ते हलंदो आ त अल्लाह जा मलाइक उन जे पेरनि जे हेठां पर विछाईंदा आहिनि। जेको सुन्नत ते अमल करे हलंदो आ, अल्लाह जा मलाइक उन सां मुसाफ़ो कंदा आहिनि। रब जा फरिश्ता उन खे ख़ुशख़बरियूं ॾींदा आहिनि। व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। तोखे मुबारक आ उन जन्नत जी जंहिंजे लाइ तव्हां सां वाइदो कयो वियो हो। ए मोमिन, ए मुस्तफ़ा जे सुन्नत ते हलण वारा, तुंहिंजे लाइ रब जन्नत जो बाग ठाहे तयार करे रखिया। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलु सालिहात। अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जिन ईमान आंदो, अमल सालिह कया, मदीने वारे साईं जी ताबेदारी, इत्तबा, गुलामी इख्तियार कई। इन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। रब इन्हनि खे बख़्शे छॾींदो, माफ़ी ॾेई छॾींदो, वॾा अजर, वॾा इनाम रब इन जे लाइ ठाहे तयार करे रखियो। सुभान अल्लाह। बुलाखा अॼु त मूं सां कयो वाइदो, ही जन्नत जो वाइदो आहे, ही छोटकारे जो वाइदो आहे। चओ त पंहिंजे बाक़ी ज़िंदगी जेका बची आहे इहा दिलबर नबी जे ग़ुलामी में पूरी कबी। चओ चओ, मथे हथ खणो। 5 वक्त नमाज पढ़बी, मां पंहिंजे मोहम्मद जे नाले तां कुर्बान करे छॾींदुसि। महबूब जो दर न छॾींदुसि। अम्मा रुसे दर भली रुसे, मिट रुसन त भली रुसन, पर चल मुंहिंजो मदीने वारो मीर मूंसां राज़ी हुजे।
मुझा दोस्तों ही आ ईमान हिया इश्क रसूल हिया दिल पर नबी जे दर जी गुलामी लाखा तू बे एड़ो इश्क लाए जो तू हली लाखन जे गोठ में पर मोहम्मद रोजे पाक मां तो के मुबारक होंगे। हां तू गुनाहन जे रस्ते ते हलंदे शैतान खुश थींदो इब्लीस खुश थींदो पर सुन्नत ऐं शरीयत ते हलंदे त मदीने वारो साईं राज़ी। वो जवाब दियो शैतान के राज़ी कंदो या मदीने वारे साईं के राज़ी कंदो? जवाब दियो शैतान के राज़ी कंदो या सोने नबी जी ज़ात के राज़ी कंदो? हाँ जे महबूब के राज़ी करण चाहो था मुखा मुझो पिरी मौला खसे लख फेरा दो कुरसे तरुसे वो लख फेरा तरसे तरसे वो भी असूर मिलिया तो सही वींद से महबूब रुठो तो मरी वींद से मदनी जे रुठो हो कने पैंजो पिरी तन पांद पुसे लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख भेरा। बस जे मदीने वारे मीर के राज़ी कयो उनजी दुनिया बि आबाद उनजी आखिरत बाबा। को अज इन गाल ते अहद कयो वायदो कयो त जेका बाकी जिंदगी बची आ सोने नबी जी गुलामी में पूरी इंशाअल्लाह कबूल आ कबूल। केड़ा केड़ा पंज वक्त नमाज अल्लाह जी बनिया पड़ी वरी छड़े त कोन दींदो न जैसी सिरिया में साह आहे नमाज न छड़दी। हाँ मस्जिद जो पंध न छड़बो अल्लाह जो जिक्र न छड़बो सालियन जी संगत ऐं सोबत न छड़बी अल्लाह कंदो बिनी जहानन में बेड़ा पार थी विंदा। अल्लाह करीम मुझो चवण तवा सा जो बुधण पंज दर ते कबूल ऐं मंजूर फरमाए।